सबकी खातिर बिलावल की खातिर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन असलम वाली सागर मां या सलीमुल्लाह जलवानी अभी ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ रतुदरो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतुदरे बाईपास ते, जिते पूरियत लाइ शहादत नज़रानो ॾींदड़ शहीद बीबी बेनज़ीर भुट्टो जी 100वीं वर्सीअ जी तक़रीब जे हवाले सां इस्तक़बालिया कैंप क़ाइमु कई वई आहे। अचो त हिन सिलसिले में हिते मौजूदु अॻवाननि ऐं कारकुननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, अॼु शहीद राणीअ जी 100वीं वर्सी पई मल्हाई वञे, उन सिलसिले में रतुदरे में तयारियूं की मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं प्रोग्राम जे बारे में कहिड़ो लाइ मौजूदु अथव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी भुट्टो बासलीमुल्लाह तव्हां पाण ॿुधायो त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 100वीं वर्सी आहे ऐं उन हवाले सां हर साल पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा कारकुन इन ॾिहाड़े खे कारो ॾींहुं करे मल्हाईंदा आहिनि, छो जो 27 दिसंबर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़ाइद शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो खे असांखां जुदा कयो वियो हुयो ऐं इन ॾींहं खे असीं कारो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके जियाला आहिनि उहे शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो खे भेटा पेश करण जे लाइ उन जी यादि में पेनाफ्लेक्स वग़ैरह ठाराईंदा आहिनि। वर्सीअ जे हवाले सां शहर में मेन बस स्टैंड ते हिकिड़ी कैंप लॻंदी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी रतोदेरो तरफ़ां। उन खां पोइ अॼु 6वीं तारीख़ ते राति जो बाईपास ते असां हीअ इस्तक़बालिया कैंप हणंदा आहियूं, जंहिंमें सॼे पाकिस्तान मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियालनि जी आमद थींदी आहे। गड़ी ख़ुदा बख़्श शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो खे अक़ीदत जा गुल निशावर कंदा आहिनि। बेसिकली अॼोको ॾिहाड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन उन्हनि धुरियुनि खे जिन्हनि शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे क़तल करे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ते चाढ़े शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो खे क़तल करे इहो पैगाम ॾिनो त पीपल्स पार्टी ख़तमु थी वई आहे। उन्हनि धुरियुनि खे पैगाम ॾियण जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा लखें जियाला शहीदनि जे मज़ार गड़ी ख़ुदा बख़्श पहुची ऐं उते शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरे करे इहा पैगाम ॾींदा आहिनि त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा आहे। शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जंहिं शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जो अलम बुलंद कयो आहे, असीं हर साल इहो अज़म कंदा आहियूं त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, उनजो शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जो लख़्ते जिगर असांजो क़ाइद मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेको अलम बुलंद कयो आहे, इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जा लखें कारकुन उन अलम खे बुलंद करे उन सां गॾु कुलो कुलो में मिलाए हलंदा ऐं असांखे उमेदु आहे त हीअ जेके इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चूंडुनि जो ऐलान कयो आहे 8 फरवरी ते सॼे पाकिस्तान मां पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत माणे ऐं हुकूमत ठाहे करे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म थींदो, इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे। हीअ जेका इस्तक़बालिया कैंप लॻाई वई आहे रतुदरे में तयारी मुकमल थी चुकियूं आहिनि, सुभाणे तव्हांजी रवानगी थींदी 9 ते गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो, छा चवणु चाहींदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए सिंध जिए भुट्टो जिए शहीद राणी। दोस्तों जी त असांजी तयारी हर साल जीअं असांजो मेज़बान तालुको आहे ऐं असांजी तयारी 10 ॾींहं पूरा थिया आहिनि जो तयारी हले पई। असांजा जोधा जवान सिपाह जा युथ जा जीअं शहर खे क्वार जीअं सिंगारियो आहे ऐं असांजी 2 ॾींहं कैंप लॻंदी आहे। 5वीं तारीख़ बस स्टैंड रतुदरो ऐं जेका आख़िरी जेका राति थींदी आहे असां कैंप हणंदा आहियूं पंहिंजो बाईपास ते। उतां खां असांजा काफ़िला जेकंबाद खां शहदाद कोट खां शिकारपुर खां सखर खां उन्हनि जी हितां क्रॉसिंग थी आहे ऐं असांजो मेज़बान तालुको आहे ऐं असां उन्हनि जे लाइ आजा कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह हीअ जेका वर्सी आहे मुखालफ़नि खे लोड़े छॾींदी। मां त ईअं थो सम्झां परे परे खां पंजाब खां सरहद खां बलूचिस्तान खां गिलगित बल्तिस्तान आज़ाद कश्मीर जा वॾा वॾा अटाला उतां निकिरी चुका आहिनि। हीअ वर्सी तमामु हाई लेवल जी थींदी, वॾे पैमाने थींदी, छो त हर माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, नंढो हुजे वॾो हुजे, हर कंहिंजी ज़बान ते पीपल्स पार्टी जो नारो। वाहिद पार्टी पीपल्स पार्टी आहे। माण्हुनि जूं उमेदूं, माण्हुनि जो आसरो ऐं माण्हुनि जी इज़त, माण्हुनि जो रोज़गार इन ई पीपल्स पार्टी में रखियल आहे। इंशाअल्लाह सुभाणे असांजे चेयरमैन साहिब जो 4 बजे जलसो थींदो। उन जलसे खे ॿुधण जे लाइ वॾा वॾा असांजा पार्टी जा अॻवान बि हिते आयल आहिनि ऐं इंशाअल्लाह असांजो बि हितां काफ़िलो 1 बजे पीपल्स पार्टी सिटी रतुदरो ऐं चेयरमैन मुनीर खान जलबानी जी अॻवानी में रवानो थींदो। जी साईं, चवंदा आहिनि त तारीख़ खे किरदारनि जी ज़रूरत पवंदी आहे, पर किरदार कॾहिं बि तारीख़ जा बुखिया कोन हूंदा आहिनि। अहिड़ो ई अमर किरदार आहे शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जन जो। अॼोके ॾिहाड़े ते उन्हनि जे बारे में अभी छा चवणु चाहींदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब अॼु वर्सी आहे, हिते असांजा रतोदरो में
काफ़ी माण्हू जेके पैदल बि असांजे गड़ी ख़ुदा बख़्श हलिया आहिनि ऐं असांजो हीउ रतोदर मेज़बानी कंदो आहे। सभिनी महिमान नवाज़ जेके बि पाकिस्तान लेवल ते हिते ईंदा आहिनि, असांजी कैंपियूं लॻंदियूं आहिनि, जेके ईंदा आहिनि असां वटि हाज़िरी बि भरींदा आहिनि ऐं गड़ी ख़ुदा बख़्श लाइ रवानगी कंदा आहिनि। ऐं हमेशह असांजा चइनी सूबनि जा माण्हू ऐं कश्मीर ताईं माण्हू, हाणे बि असां मज़ार ते वियासीं, काफ़ी हज़ारे माण्हू पहुची विया आहिनि, अञा माण्हुनि जा वफ़द अचनि था। असां उन्हनि जे लाइ ख़िदमत में वेठा आहियूं। उहा असांजे लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान करे वई शहीद जेके आहे बेरई साहब, जेको आहे चइनी सूबनि जी ज़ंजीरी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, जंहिंजी अॼु 16वीं वरसी सुबुह सां तक़रीबन जेको आहे 1 बजे प्रोग्राम आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजे हिन अवाम जे लाइ, हिन मुल्क जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। उनजे वालिद साहब हिन अवाम जे लाइ, हिन क़ौम जे लाइ, असांजे पाकिस्तान जे लाइ उन पंहिंजो सिर जी क़ुर्बानी ॾिनी। मोहतरमा हमेशह ऐं उन्हनि जी पार्टी जो मंशूर रहियो हुयो त जेको आहे रोटी कपिड़ा और मकान। उन पार्टीअ जे मंशूर तहत जेको आहे ग़रीब अवाम खे जेको आहे उहो रोज़गार ॾिनो, हर घर में चुल्हो ॿारियो ऐं जेके ग़रीब मिसकिन हुया उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियारिया ऐं उन्हनि खे जेके हारी कुड़मी हुया उन्हनि खे पंहिंजूं ज़मीनूं ॾेई उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियारिया विया। ऐं जेके इंडस्ट्रियल एरिया हुयूं उन्हनि में उन्हनि जी जेको आहे शेयर ॾेई उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियारिया। इहे किरदार असांजे लाइ अमर आहिनि ऐं पूरी दुनिया लेवल ते इहे जेके किरदार आहिनि उहे ॻाया था वञनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी असांजे लाइ हिकिड़ो कारो ॾींहुं आहे, जंहिंखे असीं कारो ॾींहुं कारकुन करे मल्हाईंदा आहियूं। उन जे निस्बत सां असां पंहिंजे शहरनि खे जेको आहे उहो हिन जे क्वार जीअं सिंगारींदा पिया आहियूं शहरनि खे। ऐं उन में जेके ही असांजे साम्राज कुवतुनि जेको मोहतरमा खे शहीद कयो ऐं जेको आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाईअ ते चाढ़ियो, त ही पार्टी ख़तमु थी वेंदी, ही जेको आहे उन्हनि जो नाव निशान न रहंदो, पर उन्हनि खे उहे अॼु ॾींहं ताईं उन जा किरदार, उन्हनि जूं जेके अवाम जे लाइ ख़िदमतूं आहिनि उहे हमेशह ज़िंदा रहियूं आहिनि ऐं ज़िंदा रहंदियूं। जी साईं, मुल्क जे बका ख़ातिर ऐं पाकिस्तान जे अवाम जे ख़ातिर या जमहूरियत जे ख़ातिर क़ुर्बानी ॾींदड़ शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी अॼु 16वीं वरसी पई मल्हाई वञे। इन मौक़े ते अव्हां खां मां सवाल कंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी लीडर जेको चेयरमैन हुई शहीद राणी, उन में ऐं अॼोको जेको दौर थो हले बिलावल भुट्टो साहब जो कहिड़ो फ़र्क़ु पियो अव्हांखे नज़र अचे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुजाग न्यूज़ जो रिपोर्टर भाउ सलीम अहमद जलबानी खे इन पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी रतोदर जे क़िमत अचे मां भलीकार चवां थो ऐं भाउ खे जस्तो ॾियां जो पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए हिन कैंप ते आया आहिनि। मुंहिंजा भाउ जहिड़े तरीक़े सां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो अधूरो मिशन खणी पाण जदोजहद में निकिती, राति ॾींहं हिन मज़लूमनि अवाम ख़ातिर पाकिस्तान में हर ॻोठ हर शहर में वई, अहिड़े तरीक़े सां ई शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको अधूरो मिशन हुयो उहो असांजो बिलाल भुट्टो ज़रदारी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी उहो ई मिशन खणी करे हर शहर हर जंग वेंदो, को बि फ़र्क़ु कोन्हे को। ही शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ॾोटो आहे, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे। उहो ई प्रोग्राम खणी करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो निकितो आहे। इंशाअल्लाह ताला हिन मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो ऐं ग़रीबनि खे, मज़लूमनि खे, बेरोज़गारनि खे रोज़गार ॾींदो। हर शहर हर झंग में जेको आहे सो तरक़ियाती कम थींदा, जेके बि ॾुख सुर हूंदा इंशाअल्लाह ताला बिलावल भुट्टो ज़रदारी पूरा कंदो। अॼोके ॾियारे जी मुनासिबत सां छा चवणु चाहींदो? मां त इहो ई चवंदुमि त असांजो हिकिड़ो शहीदनि जो वॾो हिकिड़ो सिलसिलो आहे। पहिरियों त क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जंहिं हिन अवाम खे, पाकिस्तानी अवाम खे शनाख़्त ॾिनी। अॼु जेको असां तव्हांजी जेका शनाख़्त आहे, जेको असांजे खीसे में जेको शनाख़्ती कार्ड पियो आहे, उहा मरून मिनत बि शहीद जी आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी। उन खां पोइ जेको असां पाकिस्तान खे आइन ॾिनो वियो उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी मरून मिनत आहे। शहीद राणी उन मिशन खे संभालियो। शहीद राणी जेका रावलपिंडी में जलसे में जेको ख़िताब कयो, उहो अवाम खे जेको मुखातिब थी त हिन मुल्क में जेको दहशतगर्दी जो जेको निज़ाम आहे ऐं हीउ जेको अवाम खे नासूर लॻो आहे, इन खे ख़तमु करण लाइ हुन जिदोजहद कई। रावलपिंडी खां वापसी महिल ज़ालमनि असांखो असांजी भेण शहीद राणी खसे वरिती। उन राणीअ जूं अज़ीम क़ुर्बानियूं आहिनि। उन राणीअ जेको आहे सो माण्हुनि खे रोज़गार, माण्हुनि खे तरक़ियाती कम, हीउ जेको असां वटि ज़ेबेस्ता या टेक्निकल जेके कॉलेजूं आहिनि,
इहे बि उन शहीदाणी जी मरून मिनत आहिनि। जमहूरियत जेका पाकिस्तान में जेको बुनियादु विधियो उहो बि इन्हनि शहीदनि जी मरून मिनत आहे। अलाह कंदो त इंशा अल्लाह ताला असांजो हाणे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इन मिशन खे खणी हली रहियो आहे। इंशा अल्लाह ताला असीं सभु वर्कर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जिते बि कुंड कुड़छ में रहनि था उहे सभु उन जा हथ मज़बूत कंदा। हम वर्कर की खातिर तू जिंदा रहेगी। नारे भुट्टो आसिफ की खातिर, बिलावल की खातिर, वर्कर की खातिर, अवाम की खातिर, पाकिस्तान की खातिर, हम सब के खातिर तू जिंदा रहेगी।